नासिन वाक़िया नासिक कराची में दहशतगर्दन हथा कतल थियल सिंध बार काउंसिल के सेक्रेटरी इरफान अली महर्जी पिढ़ी यासी भरिसां ॻोठ खाई में जनाज़ा नमाज़ अदा कई वई आहे। शिकारपुर जी सेशन जज समेत सियासी समाजी ऐं मज़हबी पार्टियुनि जे कारकुननि समेत सभिनी माण्हुनि शिरकत कई। ॿिए पासे कातलनि जी गिरफ़्तारी लाइ वकील बिरादरी जी अॻवाणी में इंडस हाईवे ते लाश रखी एहतजाजी मुज़ाहिरो कयो पियो वञे, जंहिंखां पोइ इरफान जो मर्द अबाणी कब्रिस्तान पीर निहाल शाह में मिट्टी मां हवाले कयो वियो। आगा कई पिया वाक़िए कराची में दहशतगर्दन हथा कतल थियल सिंध बार काउंसिल के सेक्रेटरी इरफान अली महर्जी पिढ़ी यासी भरिसां ॻोठ खाई में जनाज़ा नमाज़ अदा कई वई आहे। शिकारपुर के सेशन जज समेत सियासी समाजी ऐं मज़हबी पार्टियुनि जे कारकुननि समेत सभिनी माण्हुनि शरीक थिया। ॿिए पासे कातलनि जी गिरफ़्तारी लाइ वकील बिरादरी जी अॻवाणी में इंडस हाईवे ते लाश रखी एहतजाजी मुज़ाहिरो कयो पियो, जंहिंखां पोइ इरफान जो मर्द अबाणी कब्रिस्तान पीर निहाल शाह में मिट्टी मां हवाले कयो वियो। अपडेट के वाक़िए कराची में दहशतगर्दन हथा कतल थियल सिंध बार काउंसिल के सेक्रेटरी इरफान अली महर्जी पिढ़ी यासी भरिसां ॻोठ खाई में जनाज़ा नमाज़ अदा कई वई। शिकारपुर के सेशन जज समेत सियासी समाजी ऐं मज़हबी पार्टियुनि जे कारकुननि समेत सभिनी माण्हू शरीक थिया। ॿिए पासे कातलनि जी गिरफ़्तारी लाइ वकील बिरादरी जी अॻवाणी में इंडस हाईवे ते लाश रखी एहतजाजी मुज़ाहिरो कयो पियो, जंहिंखां पोइ इरफान जो मर्द अबाणी कब्रिस्तान पीर निहाल शाह में मिट्टी मां हवाले कयो वियो। तफसील मालूम कंदासीं फाइक पठान का। जी फाइक आगा कजो। सिंध गुजरल ॾींहुं कराची के गुलिस्तान जौहर वाले इलाके में नामालूम मोटरसाइकिल दहशतगर्दन हथां मारिजी वियल सिंध बार काउंसिल जो सेक्रेटरी इरफान महर जो मर्द रात देर से गलियासी एम्बुलेंस जरिए पहुतो, जिते अज सुबह से उनकी जनाज़े नमाज अदा कई गई, जैसा बाद में लाश वकील बिरादरी और वासन पारा इंडस हाईवे लाड़काना शिकारपुर रोड से रखी कर एहतजाजी मुज़ाहिरो कंदे जल्द सिंध हुकूमत कातिल गिरफ्तार करे, न तो एहतजाज जो दायरो वधायो वेंदो। गिरफ्तारी जा नारा ऐं मरहूम जो मड़ो अबाणे कब्रिस्तान पीर निहाल शाह में मिट्टीअ मां हवाले कयो वियो। जी मेहरबानी फाइक आगा करण जे लाइ।